बदीन जिले से तालुक खंदे ताल के गुलाड़ची जो रहवासी प्रेस क्लब गुलाड़ची केतराई भेरा सदर रहंदड़ सीनियर साफी मोहम्मद हनीफ सही कोरोना वायरस में मुब्तला होने का पोइ कराची के मकामी अस्पताल में लाडाणो करे। मोहम्मद हनीफ सही के कुछ वक्त अॻु बुखार की शिकायत रही 15 ॾींहनि ताईं संदसि इलाज जारी रखियो हो, पर संदसि तबियत में बेहतरी न अचण ते खेसि ऑक्सीजन तां हटाए वेंटिलेटर ते रखियो हो, पर उन जे बावजूद हनीफ सही की तबियत बेहतर न थी सकी। रात देर सां संदसि साहनि जो शगु टुटी पियो। संदसि मड़ के कराची खां एम्बुलेंस ज़रिए गुलाड़ची पहुचायो वियो, जिते संदसि जनाज़े नमाज़ अदा कई वई। हनीफ सही जे अचानक लाडाणे ते बदीन थरपारकर जे साफ़नि में ॾुख जी लहर छाइजी वई। खेसि सभई आलनि अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो। ॿिए तरफ़ हनीफ सही जे लाडाणे ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अवामी आवाज़ जे चीफ एडिटर डॉक्टर जबार खटक, अवामी आवाज़ जे रेजिडेंट एडिटर इकबाल मलाह समेत ॿियनि ॾुख जो इज़हार कंदे पोयरनि सां ताज़ियत कई आहे। ॿिए तरफ़ हनीफ सही जे जनाज़े नमाज़ में MPA बदीन हाजी ताज महमूद मलाह ऐं ॿियनि शिरकत कई। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।